इन वक्त असीं प्रेस क्लब ते मौजूद आहियूं जिथे कराची जी ज़ेबुल यूनिवर्सिटी जो क्रिमिनल डिपार्टमेंट जो शागिर्द ख़ालिद हुसैन कोरेजो खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजे करे हिते अॼु जेको आहे सो ज़ेबुल यूनिवर्सिटी जा शागिर्द जेके से एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ॾिसूं उन्हनि जो कहिड़ा मुतालबा आहिनि। बीच रोड के ऊपर बेईमाना तरीके से इन्होंने एक लॉ स्टूडेंट के ऊपर जो क्रिमिनोलॉजी का फाइनल ईयर का भी स्टूडेंट था, बीच रोड के ऊपर कत्ल किया गया। ना कि कत्ल किया गया, उसको बालों से पकड़ के उस डेड बॉडी को घसीटा गया। इसकी एफआईआर 7 दिन पहले लॉन्च होती है और उसके बाद मुत्तहिद बार जो तफ्तीशी अफसर है उससे मैंने भी कांटेक्ट किया। ये सारे मेरे स्टूडेंट्स थे, इनको लोकेशन तक प्रोवाइड की गई कि जो कातिल है वो कहाँ पे मौजूद है, लेकिन इनकी तरफ से कोई सुनवाई नहीं है। देखिए, ये मोहल्ले के लोग थे जो कातिल थे, उनके ऊपर पहले से 22-25 एफआईआर मौजूद थी और वो इलाके में लोगों में खौफ और हिरास फैलाते थे और फायरिंगें करते थे, डकैतियां करते थे। ये एक लॉ का स्टूडेंट था, एक आवाज़ रखने वाला नौजवान था। जब मुत्तहिद बार उनको मना करता रहा कि आप इलाके में खौफ और हिरास ना फैलाए, जंग झगड़ा ना करें, इसी बात के ऊपर इनकी नोकझोंक चलती रहती थी और आखिरकार उन्होंने उनकी आवाज़ दबाने के लिए उनको गोलियां मार के जो है ना शहीद किया। एफआईआर के अॼु पूरो हफ़्तो थी वियो आहे त पुलिस का हरकत में न आहे। एसएसपी साउथ, एसएसपी इन्वेस्टिगेशन, एसआईयू, एसएचओ गिजरी, एसएचओ फिरेर सब उन सां मिलियल आहिनि। एसएचओ क्लिफ्टन, डीएसपी क्लिफ्टन, उन सां हिकिड़ी लेडीज़ आहे, उहो बि बिलाल अराई सां मुलविस आहे हिन केस में। सहूलियतकार आहे, उनजी बाइक आयदा आहे ऐं असांखे इहा ख़बर पई आहे रियाज़ बाबा को मुखबर आहे, जंहिंजे थ्रू सॼो कमु कयो वियो आहे। पूरी प्लानिंग सां इहो क़त्ल कयो वियो आहे ऐं पुलिस को बि इंसाफ़ नथी ॾे, बल्कि मूंखे थ्रेट्स आहिनि, मुंहिंजी फैमिली खे थ्रेट्स आहिनि। मां जिते वञा थो उते फायरिंग थी थिए, मुंहिंजा वॾा जिते वञनि था उते बि फायरिंग थी थिए। पुलिस को बि एक्शन नथी खणे, बल्कि पैसा ख़र्च करे, पैसा भरे असां लोकेशन कढायूं था त पुलिस हुननि खे ॿुधाए थी छॾे त बाबा तव्हांजी लोकेशन मिली वई, तव्हां हुतां निकिरी वञो। मुंहिंजो नंढो भाउ सर, हाणे तव्हांजो मुतालबा हुआ त पुलिस 3 ॾींहं जो टाइम घुरियो आहे, अॼु ॿियो ॾींहुं थी वियो आहे। सुभाणे असांखे कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार खपनि, न त असांजो एहतजाज असेंबली में भी वेंदो, बिलावल हाउस ताईं भी वेंदो, सीएम हाउस ताईं भी वेंदो। असांजो मुतालबो इहो आहे त जेके कातिल आहिनि ख़ालिद कोरेजा, उन्ही खे जल्द अज जल्द गिरफ़्तार कयो वञे। ॾिसो, हे सिर्फ़ हिकु माण्हू जो क़त्ल न आहे, हे पूरी इंसानियत जो क़त्ल आहे ऐं जेको इन सां गॾु जेके कातिलनि जा साथारी आहिनि उहे बि कातिल आहिनि। असां ईअं सम्झूं था त हे अॼु असां ख़ालिद जो वारो आहे, सुबुह असां कारेकोट मां कंहिं ॿिए जो वारो हूंदो। त इहे माण्हू जेके असां आम माण्हू ॾिसी सघूं था किथे वेठा आहिनि, हर शइ ख़बर आहे, त इहा पुलिस खे बि ख़बर हूंदी। ऐं मां सम्झां थो त एसएचओ गिजरी ऐं एसएसपी साउथ हुननि खे थोरो स्ट्रिक्ट एक्शन वठणु खपे। अॼु जेकॾहिं शागिर्द हिते असां सां गॾु प्रेस क्लब ते मौजूदु आहिनि त अॻिते जेकॾहिं मेन कल्प्रिट्स खे न पकड़ो वियो त असांजा मोर्चा सीएम हाउस ताईं बि थी सघंदा, असां एसएसपी हाउस जो बि घेराव करे सघूं। ये जो कोरेजो है हमारा दोस्त था, वो वहाँ पर उनके ये करीब में पड़ोसी थे, तो कोई उनका आपस में कोई मसला नहीं था। ऐसे ही जनरली वो उनकी आपस में कोई अनबनत हो गई थी, तो उसमें हमारे दोस्त को जो है दिन के टाइम को वो 14 फायर किए, तो वो हमारा जो दोस्त है ना बेगुनाह शहीद हो गया। तो उसमें कोई नहीं, कोई पर्सनल ग्रीवेंस थे, कोई दुश्मनी वगैरह का कोई मामला नहीं था। जो हमारा दोस्त है वो बेगुनाह था और उसको बेगुनाह शहीद किया गया है। उहे नामालूम माण्हू कहिड़ा आहिनि, हिकु ॿ जो नालो आयो आहे, उन्हनि जी छा उन्हनि सां का दुश्मनी आहे या उनखे ईअं ई नॉर्मली इशूज़ में खणी ऐं डिस्टर्ब कयो थो वञे। आउं सम्झां थो त ही प्योरली हिकु पॉलिटिकल पार्टी जे टारगेट किलर माण्हुनि जो हिकिड़ो हिन में इन्वॉल्वमेंट आहे ऐं उन इन्वॉल्वमेंट सां इन शइ खे तव्हां ईअं वेटेज ॾियो। हींअर ताईं पुलिस नाकाम रही आहे कॉपरेट करण जे बजाए, उहा विक्टिम जी फैमिली जॾहिं उन्हनि खे ॿुधाए थी त असांखे अप्रोच कयो थो वञे, असांखे फॉलोअप कयो थो वञे, त उन्हनि खे प्रोटेक्शन ॾियण खां बि हू नाक़िस रहिया आहिनि। त इहो पूरो सवालिया निशान होम मिनिस्ट्री ऐं पुलिस डिपार्टमेंट जे मथां आहे। दोस्तनि जो सर्किल आहे, कंहिं होटल ते वेठा हुया, हिननि जो पाण में थोरो तकिया कलामी या जीअं ॻाल्हियुनि जी ॾे वठ थी थोरो तेज़ थी विया। उन सां कुझु दोस्त आहिनि जंहिंजो नालो आहे बिलाल अराई, उन छा कयो, हथियार बंदनि सां गॾिजी करे पंहिंजा दोस्त घुरायो हुन होटल ते ऐं शहीद ख़ालिद कोरेजे जे मथां फायरिंग कई, शहीद ख़ालिद कोरेजे खे शहीद करे छॾियो। असांजो सभ खां पहिरियां मुतालबो इहो ई आहे त असांजी एशिया में फर्स्ट एवर लॉ यूनिवर्सिटी आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ,
इन मां हर 6 महीने लाश पियो निकिरे। असां आला इदारनि खां पुलिस SSP साउथ SHO गिजरी खां अपील था कयूं त असांजे दोस्त सां इंसाफ़ कयो वञे, असांजे दोस्त जा कातिल फिलहाल गिरफ़्तार कया वञनि, अगरि न त हिन एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो वसी थींदो। उन्हनि जो चवणु आहे त असांजी जेको आहे कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। जे अगरि हुननि जो इहो मुतालबो न पूरो कयो वेंदो त हू पंहिंजे एहतजाज जो दाइरो वधाए छॾींदा। कैमरामैन काज़ी हलार सां गॾु हिरा टालपुर WTN कराची।